तो सब खीर वंडींदा आहियूं पर दिल बर साईं ते कावड़ कन था कलब जन कबाब मुला जो लाए छाते मगज छो खराब चओ सुभान अल्लाह गाल वणे दी ले कोंदी वणे सुभान अल्लाह इज्जतों पुट तॾहिं मिलंदियूं जॾहिं दिल में ईमान रखंदे ईमान चाहे अल्लाह जे कुरान ॿुधायो आहे ईमान चाहे रब जो कलाम तो फरमाए फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक ओ मुझा महबूब मुखे तुझे रब जो कसम आहे कसम खणी अल्लाह गाल कई आहे कसम खण जो अंदाज़ ॾिसो न केॾो प्यारो आहे अदा तवज्जो मूं ॾे न सभई मुतवज्जे थियो मौलवी चवे थो नबी तो मूं जहिड़ो वॾे भाउ जेतिरी इज़त कयो माज़ अल्लाह ॿ किताब पढ़ी चवे थो नबी असां जहिड़ो माज़ अल्लाह पर क़ुरान खां त पुछा कर लफ़्ज़नि ते त गौर करे अल्लाह ताला पंहिंजो कसम पियो खणे रब चवे आ मुखे मुझी उलूहियत जो कसम आ मुखे मुझी जात जो कसम आ मुखे मुझी उबूद मुखे मुझी उलूहियत जो मुखे मुझी समदियत जो कसम आ पंहिंजो कसम पियो खणे पर रब कायनात पंहिंजी का सिफ़त पंहिंजी ज़ाती नालो न वरतो फरमाए थो फला व रब्बिक ओ मुंहिंजा महबूब मुखे तुंहिंजे रब जो कसम आहे केर रब केड़ो अल्लाह केड़ो मालिक जंहिंजी इबादत कंदो अल्लाह तो फरमाए केड़े रब जी गाल था कयो मां त उहो रब आहियां जेको मुस्तफा जो रब आहे सुभान अल्लाह असां कलमो भरींदा आहियूं चवंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह नाहे को मबूद मगर अल्लाह भरी गए न ला इलाहा इल्लल्लाह नाहे को मबूद मगर अल्लाह केड़ो अल्लाह वो रब केड़ो आ जंहिंजे लासा सॼी दुनिया जे इलाहन जो इनकार कयोसीं पूरी कायनात जे मबूदन जो इनकार कयोसीं पूरी दुनिया जे बुतन जो खुदान जो इनकार करे चऊं था ला इलाहा नाहे को मबूद को मतलूब को असांजो मसजूद नाहे का ज़ात नाहे जेके सजदो कजे जंहिंजी इबादत कजे इल्लल्लाह मगर हिकु अल्लाह हिक अल्लाह जी इबादत कयूं था हिक मालिक खां घुरूं था भला वो अल्लाह केरा अगे जुमले में अल्लाह फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह उहो जंहिंजो मुहम्मद मुस्तफा रसूल आहे केड़ो अल्लाह जंहिंजो मुहम्मद मुस्तफा रसूल आहे जंहिंखे जे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रिसालत ॾिनी नबूवत ॾिनी क़ुरान ॾिनो फरमान ॾिनो ऐं शरीयत ॾिनी तरीक़त ॾिनी उहो मुहम्मद करीम जंहिंजो रसूल आहे उन अल्लाह जी ॻाल्हि पई हले अरे असां त रब के भी मदीने वारे साईं जे वसीले सां सुञाणूं था असां त मदीने वारे साईं के सुञाणूं था हा अल्लाह के ॼाणूं था अल्लाह ते ईमान आणियूं था जे नमाज पढ़ूं था रोज़ो रखूं था ज़कात ॾियूं था चङो अमल कयूं था अॼु जो तुंहिंजे ॻोठ में इज्तिमा सजायो वियो आहे क़ुरान जी ॻाल्हि हले पई नमाज जी शरीयत जी ॻाल्हि हले पई अल्लाह जी फर्मा बरदारी जी ॻाल्हि हले पई आख़िरत जे खौफ़ जी ॻाल्हि हले पई त इहो वसीलो मदीने वारो साईं आहे आओ न बा तुंहिंजे इलाइक़े में वाणिया बि हूंदा हिंदू कोली मेंगवाड़ आहे न उन्हनि वञो त उन जा
10,000 खां वधीक उन्हनि जा बुत आहिनि। राम कृष्ण हनुमान ओम फिलाणो नाला खणंदो वञ त 2-3 हज़ार त नाला अथनि उन्हनि जो ख़ुदानि जा। सम्झो था? जे असांजो महबूब न हुजे हा त सिंध में बुत परस्ती हुई न बा, हिते बुत परस्ती हुई। असीं बि हिंदुनि वांगुरु बुतनि खे पिया सजदा कयूं। अल्लाह हिफ़ाज़त कई आहे। बुतनि जे आॾो झुकण खां अल्लाह बचायो आहे त मदीने वारे जे सदके बचायो आहे। हा न बा, ईसायुनि जो ज़ोर पियो हले। हींअर ईसायुनि जी वरी हुकूमत आहे। पैसो भॼनि था, दौलत भॼनि था, ॾोकड़ भॼनि था हेॾे साईं मुंहिंजा ठटे वारे पासे हेठि। मां वियुसि, ॻोठनि जा ॻोठ ॿुधाइनि पिया त ईसाई आया, पैसो ॾिननि, घर ठाराए ॾिननि, दौलत ॾिननि। बाबा तव्हां नालो ईसाई लिखायो, असांजे मज़हब में अचो। महबूब न हुजनि हा त असां वटि तरीक़ो ईसायुनि वारो हुजे हा, जेके 3 ख़ुदा मञंदा आहिनि। चवंदा आहिनि अल्लाह आहे, वरी बीबी मरियम अल्लाह जी ज़ाल आहे, माज़अल्लाह। ईसा रूहुल्लाह अल्लाह जो पुटु आहे। इहो उन्हनि जो अक़ीदो आहे। असीं बि इन रस्ते ते हलूं हा, पर वाह वाह करम मदीने वारे साईं कया जो हिकु वहदहू ला शरीक ते ईमान आणियूं पिया। हाँ ना बा, तौहीद मिली अल्लाह जे हबीब जे सदके। मानो चवंदा त नबी जी जरूरत ना है, नबी जी माज़अल्लाह केड़ी हैसियत आहे। रुगी कुरान पढ़ो, रुगी अल्लाह जो कुरान पढ़ी वठो, रब के मञो, तव्हां जे लाइ निजात थी वेंदी। न मिठा रुगी अल्लाह अल्लाह चवण सां निजात न थींदी। अवल मदीने वारे साईं जे दर ते अचणो पवंदो। वरी जो सुभान अल्लाह। अल्लाह के तो कादियानी भी मञनि था। आओ ना बा, कादियानी मञनि था। तव्हांजी गोलारजी में वेठा आहिनि कादियानी। कादियानी अल्लाह के मञनि था, रब जी तौहीद के मञनि था, रमज़ान जा रोज़ा भी रखनि था, निमाज़ भी पढ़नि था, पर काफ़िर आहिनि। आओ ना बा, कादियानी काफ़िर आहे। याद रखो, कादियानी काफ़िर आहे, छो त मदीने वारे साईं जी ख़त्म नबूवत के नथो मञे। मुझे लजपाल नबी जे आखिरी नबूवत जे सिलसिले जी पुजाणी वारो नबी मदीने वारो साईं आहे। हे वरी पंहिंजो कादियानी ठाहियो वेठा आहिनि त उहो बि नबी आहे। नबी कहिड़ो हुयो? ज़लील अहिड़ो जो शराब पीअंदो हुयो, शराब, कूड़ ॻाल्हाईंदो हुयो। सॼा किताब मूं लिटरेचर इन जो पढ़ियो बि आहे, ॾिठो बि आहे। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़े किताब में हिकिड़ी ॻाल्हि लिखंदो, ॿिए किताब में ॿी ॻाल्हि लिखंदो। रुगी कूड़, रुगी कूड़। ओ साईं मुंहिंजा किताब लिखे वॾो बर्तानिया, मलिका बर्तानिया जी मलिका ॾे तारीफ़ में 500 सुफ़नि जो किताब लिखियईं त मूंखे पैसा मिलनि हिते। हुननि वरी अंग्रेज़नि थुक बि कोन हयसि। सम्झो था? हुनजो पुटु थो लिखे अचे, बाबो वॾो सादो हुयो। कीअं सादो हुयो? हिकिड़े खीसे में गुड़ खणी हलंदो हुयो, ॿिए खीसे में साईं मुंहिंजा वटि सारण जे लाइ भितर खणी हलंदो हुयो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो हुयो जो गुड़ सां वटि सारींदो हुयो ऐं साईं मुंहिंजा पत्थर जेको गुड़ सम्झी खाई वेंदो हुयो। हे नबी आहे निभागो, अहिड़नि नबियनि जे पोयां पवंदो। इहे अलाह खे त मञनि था न भाई, पर गुमराह आहिनि। अहिड़े बदकार जे पोयां, काणे जे पोयां लॻा आहिनि। असांजो नबी जहिड़ो सूरत में सुहिणो, तहिड़ो बेमिसाल। समझ में अचे थी ॻाल्हि? मुंहिंजे महबूब जे मट मिसल त को आहे ई कोन। महबूबन करीमन के अल्लाह अहिड़े वक्त ते मोकिलियो, अहिड़े ज़माने में मोकिलियो, अहिड़ो हसीन महजबी बनाए मोकिलियो जो पोयां रब चयो त हाणे महबूब अची वियो त ॿिए जी ज़रूरत ई कोन्हे का न। कंहिं कादियानी जी, कंहिं काणे जी हाणे ज़रूरत ई कोन्हे का। रस्तो वठो त मदीने वारे साईं जो वठो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे लजपाल नबी जो चेहरो सुहिणो, अखियूं सुहिणियूं, गिल सुहिणा, पेशानी हसीन। ये जो मुर्कन त मुर्कन मां संदन जे ॾंदन मां नूर निकिरंदो हुयो। वरी जो सुभान अल्लाह।
मुझे मुर्शिद मिठड़े दिलबर साईं फरमायो ये तो मुल्लो जे डिठो ना है सो तो जो नबी असा जेड़ो तू तो बड़ा कादियान का वेलई खबीस यो मुल्लो कादियान का बदबख्ता जको मदीने वाले साईं के पान जेड़ो तो चवे इन डिठो ना है मुझे दिलबर सुने डिठवा सुना तू बुधा तो महबूब जो चेहरो किया तवज्जो मुडिया जदो मिठा माखी ऐ मिसरी अखा मिठो तुझो इस्म आहे अतुर ऐ मुश्क अंबुर खा तुझो सुरहो जिस्म आहे मट तुझो मिसल मिठड़ा चयो तो अयुकुम मिसली तो सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे पान जड़ो नचो मुझे मुर्शिद फरमाए तू सुनो सारी खलकत में हुस्न तो ते खत्म आहे कोई अहवाल उम्मत जो लिकल लजपाल ना तो खा खुदावंद खुद दिनो तो खे एड़ो गैबी इल्म आहे नबी अक्सा तेरा जीव्या उबन ते तू वे अरबी नजत जिबरील हो पोतो उते तुझो कदम आहे नजत जिबरील हो पोतो उते तुझो कदम आहे पर मुझे मुर्शिद फरमा महबूब जे शहर जेड़ो ही केनो शहर ना है मदीने पाक पहुंचण सा मिली वही रूह खे राहत ओ मदीने पाक पहुंचण सा मिली वही रूह खे राहत है चवे पई दिल त जन्नत खां भलो तुझो हरम आहे चवे पई दिल त जन्नत खां भलो तुझो हरम आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जे कुरान फरमायो फला व रब्बिक ओ मुझा महबूब कसम मुखे तुझे रब जो ला युमिनून हत्ता युहक्किमूक तेसी माहू मोमिन न थींदा तेसी ईमान वारा न थींदा चो पंहिंजी उम्मत खे तेसी तव्हां मोमिन न थींदो जेसी हत्ता युहक्किमूक तो मुस्तफा खे पंहिंजो हाकिम न मञी वठनि जैसे ये न चवंदा त असांजो रहबर मदीने वारो कायद मदीने वारो आका मदीने वारो अगवान मदीने वारो मुर्शिद मदीने वारो रहबर मदीने वारो असांजो दुनिया आखिरत जो सरमायो लजपाल नबिया तेसी ईमान वारा न थींदा मोमिन तॾहिं थींदा जॾहिं लजपाल नबीअ खे पंहिंजो आका मञंदा अरे जो सुभान अल्लाह का गाल समझ में आई कि न कोन आई बा एड़े महबूब जो तो के दर न छो वणे बा एड़े हबीब जे कसम अल्लाह पान खणे जे चेहरे जा कसम अल्लाह खया जी उम्र जा कसम अल्लाह खया सुम्मी रुगी चादर हटाए चेहरे ता तो सोब जिक्र कुरान में रब पर जो सुभान अल्लाह
हर अंदाज अल्लाह बयान करे जैसा रब मोहब्बत करे। असां त बानायूं असां जो त हक वधीका त असीं भी अड़े हबीब सा हुब रखण वारा थियूं। रब मिलंदो मदीने वारे साईं जे दरबार लख दर वट अल्लाह कोन मिलंदे। कुरान तो फरमाए पांजे घरां गाल कोन खणी आयो आहियां। रब जो कलाम तो फरमाए अल्लाह जो फरमाना रब कायनात फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। फरमा मुंहिंजा महबूब उम्मत वारन के पंहिंजे उम्मतन के फरमा ए मुंहिंजा उम्मतियो जे चाहो था त अल्लाह तव्हां सां मोहब्बत फरमाए। अब केर न तो चाहे तो अल्लाह जा महबूब न थे। हर को चाहे तो अल्लाह राजी थे। चाहे था कि न कोन चाहे। हर कंहिंजी दिल इहा चाहे थी तो अल्लाह राजी थे। रब पंहिंजी रज़ा जा दर खोले ऐं अल्लाह जंहिं राजी आहे न पुट उन जा बेड़ा पार। हबीबन करीमन फरमायो जंहिं ते हिकड़ी नज़रे करम अल्लाह ताला फरमाए हिक नज़रे करम फरमाए त अल्लाह ताला जी हिक नज़र पवण सां उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम थी वेंदी। इहो नंढे में नंढो फ़ाइदो उनखे इहो मिलंदो।